पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। असांजो ख़बर शामिल कंदासीं घोटकी मां ब्यूरो चीफ नदीम भट्टी जी रिपोर्ट। घोटकी न्यू बस स्टैंड वेझो अलमक्का होटल जे रहवासी पोरियत मुख़्तियार शेख ऐं संदसि घरवारी माई गुडी ऐं संदन 2 नंढड़ियूं छोकिरियूं महविश ऐं कशिश जन खे सखर पुलिस तक़रीबन 25 ॾींहं पहिरियां बिना जवाज़ खंबे खणी वई हुई। उन्हनि जे वारसनि माई मुमताज़, माई सकीना ऐं ॿियनि मासूम ॿारनि सां गॾु पा किताब खणी सखर पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं दायो त SHO आसिफ़ मुग़ल ऐं संदसि वाठो सिपाही नवाब मीराणी असां मिसकिननि खां 5 लख रुपया रिश्वत तलब करे रहिया आहिनि ऐं चवनि था पैसा ॾियो त माण्हू वापसि कयूं, जे न त हिननि खे कूड़नि केसनि में फासाईंदासीं। असां IG सिंध, DIG सखर, SSP सखर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था कयूं त असां ग़रीबनि जी मदद कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। असांखे पंहिंजा माण्हू वापसि कया वञनि ऐं पुलिस जे अहिड़े ज़ुल्म जो अज़ालो कयो वञे।